कंडियारो भरिसां गवर्नमेंट बॉयज़ मिडिल स्कूल गाज़ी खान गोपांग में सकाफ़ती तकरीब कोठाई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि तक़रीरूं कयूं। घोट कुंवार वारो अलामती टेबलोस पेश कयो वियो। औरतुनि जी तालीम अहमियत बाबति शागिर्दनि पारां तक़रीरूं करे ख़ूब दाद वसूल कयो वियो। तक़रीब दौरान स्कूली शागिर्दनि पारां सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ क़ौमी लिबास ओढ़ी शिरकत कई ऐं स्कूल खां टुक जी टलीअ समेत ॿियनि शयुनि सां सिंगारियो वियो। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे स्कूल जो हेड मास्तर मुख़्तियार मंगरियो, मुश्ताक सियाल, सबक़तुल्ला कोसो, शरफुद्दीन कल्लोड़ो ऐं ॿियनि जो चवणु हो त ज़िंदा क़ौमूं पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। सिंध जी सकाफ़त हज़ार साल पुराणी आहे। इंसानी काइनात में क़ौमुनि जी सुञाणप सकाफ़त ज़रिए थींदी आहे। सकाफ़त क़ौमुनि खे मुनफ़रिद मक़ाम ॾियारींदी आहे। जिन क़ौमुनि वटि शाहकार तहज़ीब मौजूदु हूंदी आहे, उहा क़ौम पंहिंजी इज्तिमाही किरदार सबबि दुनिया में मिसाल बणिजी वेंदी आहे। सिंध जी सकाफ़त तारीख़ जो तसलसल ऐं मोहन जे शाहकार तहज़ीब जो अक्स आहे, जंहिंमें रहणी कहणी, ॿोली, लोली, आर्ट, अदब झिरकंदे नज़र अचे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।